सुप्रीम कोर्ट नफ़रत जोॻो मवाद पकड़ण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार सैयद मोहम्मद जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जस्टिस नईम अख्तर अफ़गान जी सरबराही में ॿ रुकनी बेंच ज़मानत वारी दरख़्वास्त ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जस्टिस नईम अख्तर अफ़गान सवाल कयो त छा जवाबदार वटां रुॻो हिकु किताब बरामद थियो आहे? छा इन किताब जी विर्छ बाबति को जोॻो सबूत मौजूद आहे? सरकारी वकील बेंच ते एतराज़ कंदे मौक़िफ़ इख्तियार कयो त हाई कोर्ट जे ॿ रुकनी बेंच जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट नथी ॿुधी सघे। जंहिं ते जस्टिस नईम अख्तर अफ़गान चयो त नवनि अदालती क़ाइदनि तहत हाणे सुप्रीम कोर्ट अहिड़ा केस ॿुधी सघे थी। प्रोसिक्यूटर चयो त जवाबदार उसामा बिन लादेन बाबति किताब सहरा खां समुंड ताईं जी विर्छ में मुलविस आहे। जंहिं ते जस्टिस नईम अख्तर अफ़गान चयो त जेकॾहिं सबूत मौजूद आहिनि त ट्रायल दौरान सज़ा ॾियारियो। प्रोसिक्यूटर इहो बि ॿुधायो त मुलज़िम जी मोबाइल फोन में नफ़रत जोॻो मवाद मौजूद हो ऐं संदसि वास्तो वज़ीरिस्तान सां आहे। जवाबदार जे वकील सैयद इक़बाल गिलानी अदालत खे ॿुधायो त जवाबदार साहिबाल में मेहनत मज़दूरी कंदो आहे ऐं 3 महीननि बाद पंहिंजे साथियुनि सां गॾु मज़दूरी करे घर वञी रहियो हो। हुन ॿुधायो त जवाबदार खे फ़ेबरवरी 2025 में सीटीडी लाहौर गिरफ़्तार कयो, जॾहिं त 27 ॾींहं बाद 5 लख रुपयनि मां रुॻो 1,09,000 रुपयनि जी रिकवरी ज़ाहिर कई वई। जस्टिस नईम अख्तर अफ़गान वाज़े कयो त जेके ॻाल्हियूं रिकॉर्ड जो हिसो न आहिनि, अदालत उन्हनि बाबति का राय नथी ॾेई सघे ऐं ऑफ द रिकॉर्ड कहाणियूं क़बूल नथियूं करे सघजनि। प्रोसिक्यूटर ॿुधायो त केस में रुॻो 4 शाहिद मौजूद आहिनि ऐं जवाबदार ते फर्द जुर्म आयद थी चुको आहे, जॾहिं त जवाबदार जे वकील मूजिबि हिन केस में वधि में वधि सज़ा 5 साल आहे। अदालत हिदायत कई त सबूत ट्रायल कोर्ट में पेश कया वञनि ऐं मुलज़िम जी ज़मानत मंज़ूर करे छॾी।